सिंध जे अज़ीम ऐं क़दीम रूहानी मर्कज़ दरगाह पीर ज़ाकिरी सकरण जो 127 सालियानो रूहानी इज्तिमा उर्स जूं तक़रीबूं पुॼाणीअ ते पहुतियूं, जंहिं में मुल्क जे चइनी सूबनि मां हज़ारें मुरीदनि अक़ीदतमंदनि शिरकत कई। इन मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम दरगाह जे फ़क़ीरनि समेत पुलिस ऐं रेंजर्स संभालिया, जॾहिं त दरगाह जे दाख़िली रस्तनि ते वॉक थ्रू गेट लॻाया विया हुआ। इज्तिमाही दरगाह जे सज्जादा नशीन सैयद मुहम्मद मुनीर शाह पंहिंजे रूहानी ख़िताब में चयो त मज़हब असांखे सालिह अमल सेखारे थो, जंहिं में सिर्फ़ु इबादत नाहे, ॿिया अमल बि आहिनि जिन खे असां नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। अमल सां किरदारु ठहे थो, जंहिंसां पाण में ऐं समाज में तब्दीली अचे थी। सैयद मुनीर शाह चयो त अफ़सोस सां चवणो थो पवे त मौजूदा दौर में अक्सर दरगाहूं पंहिंजे मक़सद, पैगाम ऐं ख़िदमत ख़ल्क़ जे जज़्बे खां परे थींदियूं पियूं वञनि, जेकी हाणे मुहबत, भाईचारे, इंसानियत जो प्रचार करण बजाए ज़ाती मुफ़ादनि ऐं रोज़गार जा ज़रिया बणिजी वियूं आहिनि। उन करे हिक ई मुसलक सां तालुक़ु रखंदे संदनि विच में विछा वधी रहिया आहिनि, जंहिंजो सबबु दरगाहुनि जो दुकानदारीअ में बदिलजणु आहे, जंहिंजा नतीजा असीं सभु मुख़्तलिफ़ शिकिलुनि में ॾिसी रहिया आहियूं। दुनिया तेज़ीअ सां तालीम ऐं तहक़ीक़ जे राह ते वधंदी पई वञे। साइंसी ॼाण ऐं नयुनि ईजादुनि सबबु नयूं काइनातूं ऐं हक़ीक़तूं दरियाफ़्त थी रहियूं आहिनि, जॾहिं त असीं अञा बि खूह जे ॾिॾर जीअं पंहिंजे ई खोल में बंदि आहियूं। अॼु तइलीम, महिनत, अहलियत ई अॻिते वधण जा मुख्य सबब आहिनि, जिन खां असीं कोहे दूरि आहियूं। हिन चयो त फ़लस्तीन जो मसइलो अॼोकी दुनिया लाइ ज़ालिम ऐं मज़लूम में फ़र्क़ु करण जो आहे। हिन चयो त समूरनि इस्लामी दुनिया जा मुस्लमान मुल्क मुस्लिम उम्मत लाइ इहो पैगाम आहे त उहे इन्हनि फ़लस्तीननि जी मदद कनि। हिन चयो त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त फ़लस्तीन जी एतिरी मदद न करे रहिया आहिनि, जेका अफ़सोसनाक ॻाल्हि आहे। सैयद मुनीर शाह चयो त मुहबत ऐं प्यार हिक ॿिए सां मुहबत कयो। हिन चयो त मुहबत सां ई माण्हू कामयाबी जे रस्ते ॾांहुं वधी सघे थो। सैयद मुनीर शाह चयो त सिंध जे अमन में ख़लल ॿाहिरियुनि लोधनि विधो आहे। सिंध हाणे इहो बार खणी पंहिंजे सदियुनि जे अमन ऐं शांतीअ वारी रिवायत खे तबाह करण जे हक़ में न आहे। उन करे दरगाह पीर ज़ाकिरी अमन, मुहबत ऐं इंसानियत ऐं भाईचारे जो मर्कज़ रही आहे। सैयद मुनीर शाह चयो त लोई ऐं लज जी हिफ़ाज़त कंदड़ आहियूं। हिन चयो त असां मुहबत ऐं प्यार जो पैगाम हर दफ़ सभिनी ते पहुचायो आहे। इन मौक़े ते मुफ़्ती मोहम्मद इब्राहिम क़ादरी, पीर करमुल्ला इलाही, अलमारूफ़ दिलबर साईं पिणु ख़िताब कयो। इज्तिमा जी पुॼाणीअ ते सैयद मुनीर शाह, सैयद अली रज़ा शाह, सैयद हामिद रज़ा शाह, सैयद दारुल शिकवा मुरीदनि सां गॾु दरगाह ते हाज़िरीअ बैदि इज्तिमाही दुआ सां उर्स जी पुॼाणी कई। ॿिए तरफ़ थैलेसीमिया जे ॿारनि लाइ रत जे अते जी कैंप पिणु लॻाई वई, जंहिंजा इंतज़ाम मैनेजर मुजीब रहमान ख़ासकली पंहिंजी टीम समेत संभालिया। दरगाह शरीफ़ जे पीरनि सैयद अली रज़ा शाह, सैयद दारुल शिकवा ऐं सैयद हामिद रज़ा शाह पिणु रत जो अतियो ॾिनो। ग़ुलाम हुसैन ख़ासकली, इबरत न्यूज़।